नाज़रीन, सिंध में क़दीमी झोपड़ा होटलूं वक़्त की तब्दीली से ख़त्म थींदियूं पियूं वञनि, पर जबलनि जी गोद में आबाद कोहिस्तान के तालके हेडक्वार्टर थाणो बुलाखान शहर में अॼु भी पुराने दौर जो क़दीमी झोपड़ा होटल मौजूद है। नाज़रीन, झोपड़ा होटलुनि ते माण्हुनि जी रश लॻल नज़र अचे थी। रिपोर्ट करे रहियो आहे शहबाज़ उमरानी। सिंध में क़दीमी झोपड़ा होटलूं वक़्त की तब्दीली से ख़त्म थींदियूं पियूं वञनि, पर जबलनि जी गोद में आबाद कोहिस्तान के तिलके हेडक्वार्टर थाणो बुलाखान शहर में अॼु भी पुराने दौर जूं क़दीमी झोपड़ा होटलूं मौजूद आहिनि, जिते अॼु भी चांहि जे शौक़ीननि जी रश लॻल हूंदी आहे। थाणो बुलाखान शहर में क़ाइम ही नंढड़ी आई झोपड़ा होटल ज़ाहिरी तौर ॾिसण में त तमामु नंढी आहे, पर हिन जी चांहि 5 स्टार होटलनि खां बि वधीक मशहूरु आहे। ही होटल जेका चांहि जो वॾो मरकज़ आहे, हिन होटल ते सुबुह खां शाम ताईं चांहि जे शौक़ीननि जी रश लॻल हूंदी आहे। हिन होटल ते हमेशह चांहि जे मवालियुनि जा मेला मतल हूंदा आहिनि। सॼो ॾींहुं मसरूफ़ रहण खां पोइ शाम जे वक़्तु हिन होटल ते जॾहिं माण्हू चांहि जा सुर्क भरींदा आहिनि त उन्हनि जा समूरा थक ई लही वेंदा आहिनि। कोहिस्तान जा मारूड़ा अची गॾु थींदा आहिनि ऐं पाण में हाल अहिवाल कंदा आहिनि ऐं हिन आई झोपड़ा होटल जी चांहि पीअंदा आहिनि। ही झोपड़ा होटल सिंध जी तमामु पुरानी हिकिड़ी सकाफ़त जेका शुरू खां वठी असांजे सिंध जे शहरनि में अॼु ॾींहं ताईं बि झोपड़ा होटल जेके क़ाइमु आहिनि ऐं हिन जी जेका चांहि त तमामु मशहूरु ऐं परे परे खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू अची हिन आई होटल में चांहि पीअंदा आहिनि। हिन चांहि जो हिकिड़ो मज़ो ई हिकिड़ो पंहिंजो आहे। ही जेको कंछे जे हेठां जेको चुल्ह ॿरे पई, हक़ीक़त में इहा घाटे घरनि जे चुल्ह जे ॿरण जो सबबु आहे, छो जो हे जेके होटल ते जेके पेशकार आहिनि उन्हनि जो रोज़गार बि इन्हनि झोपड़ा होटलनि जे करे ई आहे। कोहिस्तान जा मारूड़ा अची शाम जो ऐं सुबुह जो चांहि पीअंदा आहिनि ऐं असां बि हर रोज़ हिन होटल ते पूरी संगत सां गॾु मौजूदु हूंदा आहियूं ऐं हिक ॿिए जो ॾुख सुख ग़म परेशानियूं ये वही पाण में ओरींदा आहियूं। इन में को शक न आहे त झोपड़ा होटल जी चांहि तमामु सुठी आहे। त 2 होटलूं आहिनि झोपड़ा, ॿिन्ही चांहि बहितरीनु हूंदी आहे। हालांकि 5 स्टार होटलुनि में बि असां चांहियूं पीऊं था, पर जेको मज़ो जेको लुत्फ़ हिननि झोपड़ा होटल में आहे इहो कंहिं में बि न आहे। तंहिंखां सवाइ झोपड़ो असांजी सकाफ़त आहे सिंध जी। ॻोठाणा ईंदा आहिनि, उन सां मुख़्तलिफ़ मज़ेदार कचेरियूं बि थींदियूं आहिनि। के वेठा हूंदा आहिनि, ॾोर ॿुधाईंदा आहिनि, के वियत ॿुधाईंदा आहिनि। त 3 वक़्त खां वठी ईअं ई आबाद आहिनि ऐं हिननि होटलुनि ते चांहि बि तमामु सुठी मिलंदी आहे ऐं असां वटि त अल्हम्दुलिल्लाह ॻोठी राजी माहौल आहे। इन जे करे होटलनि ते बि ईअं सम्झो त जहिड़ो ओताक वारो माहौल हूंदो आहे। तमामु क़दीम आहिनि, शुरू खां वठी अॼु महिल ताईं हिन तरक़ी वारे दौर में बि हिन जी कंडीशन उहा ई आहे। उनजो सबबु सिर्फ़ु इहो आहे त असांजा माण्हू जेके आहिनि उहे सादगी में रहणु पसंदि कंदा आहिनि। सादगी वारे नमूने सां हिते चांहि पीअंदा ऐं कचेरियूं कंदा ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु माहौल आहे। झोपड़ा पुराणी होटल आहे, असांजे निबार खीर आहे, उहो परे परे खां मारूड़ा ईंदा आहिनि, असांजी चांहि अची पीअंदा आहिनि। ही होटलूं ऐं उन्हनि ते थींदड़ कचेरियूं न सिर्फ़ु सिंधी रवायत खे बरक़रार रखनि थियूं, पर उन सां गॾोगॾु असांजी सकाफ़त खे पिणु उजागर कनि थियूं। कैमरामैन अबरार अली सां गॾु शहबाज़ उमरानी, आवाज़ TV न्यूज़, थाणो बुलाखान, कोहिस्तान।